जिसके नाम पे छुट्टी है वो खुद काम पे जाएगा। मेरे देश में आज मजदूरों का दिन कुछ इस तरह मनाया जाएगा। हर साल मई महीने जे 1 तारीख़ ते शिकागो जे शहीदनि जे याद में सॼी दुनिया में मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे। जेतोणीकि हज़ारनि सालनि खां हिन दुनिया मज़दूरनि जे रत ऐं सत सां इर्तिका जूं मंज़िलूं तय कयूं आहिनि, पर अजब सितम ज़रीफ़ी आहे त अॼु जे हिन जदीद दौर में बि पोरियत तबिको बुनियादी इंसानी सहूलियतुनि ऐं आसाइशुनि खां महरूम बणियल आहे। अॼु बि जदीद इस्तेसाली सरमाएदाराना निज़ाम में मज़दूर तबिको ख़राब हालतुनि जे चकीअ में पीसजी रहियो आहे। ख़ासि करे असांजे तरक़ी पज़ीर ख़िते में पोरियत तबिके जे फलाह ऐं बहबूद लाइ के बि जोगा उपाउ न वरिता विया आहिनि। हिन तबिके जे फलाह हुकूमत तरफ़ां क़ाइमु कयल इदारा ऐं पिणु मज़दूर लीडरान पारां कयल दावाऊं ज़ुबानी जमाओ ख़र्च ताईं महदूद आहिनि, पर अमली तौर खेनि को बि रिलीफ नथो मिले। उन हवाले सां ॻड़ीअ सन ऐं भरपासे जे मज़दूर तबिके जेकब न्यूज़ सां पंहिंजे आहंज ऐं ॾुखनि बाबति पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। साईं, असां मज़दूर माण्हू आहियूं जेको 400-500 रुपयो ॾियाड़ी कमायूं था, उन ते असांजो पूराई थिए ई नथो। हणी असां हिन उमिरि ते आयासीं, 32 साल असांजो उमिरि आहे, असां ईअं ज़लील थींदा अचूं था, असांजो को ॾियाड़ो असांजो पूरो नथो थिए। जेका इहो मज़दूरनि जा फंड अचनि था मुतालबा, उहे पाण बंगला हणायूं वेठा आहिनि। असां ग़रीबनि जो को बि कंहिंखे न आहे ख़्यालु। असांजो मज़दूरी बि इहो सफ़ा थोरो आहे, 400-500 रुपयो ॾियाड़ी आहे, इन ते असांजो घर बि नथो हले। असां परेशान आहियूं। सफ़ा असांजो गवर्नमेंट खे अपील आहे कंहिं बि तरीक़े सां असांजो मदद करे। असां घणा परेशान थी विया आहियूं, असांजा घर बर बि ड्रही विया। हाणे असां मज़दूर 100 रुपयो 500 रुपयो ॾियाड़ी वारा छा असां अॻिते पंहिंजी ज़िंदगी हलाए सघंदासीं, छा बचनि खे पाले सघंदासीं। असांजा वॾो ज़ुल्म आहे, असांजा नाजाइज़ी आहे। मज़दूरनि जो को वेलो न आहे। हिन टाइम ते असांजो क़िस्मत बदिली न सघियो आहे। असां उअं ई आहियूं त ॾींहों ॾींहुं पोइते थींदा वञूं था। अॻिते जी का बि असांखे उमेदु नथी थिए हुकुमराननि जे करे। साईं, असांजो गवर्नमेंट खे अपील आहे त असांजो हर तरीक़े सां मदद कयो वञे। जेके माण्हू रोज़ानो कमाई वारा आहिनि त उहे कीअं छुटी करे सघंदा। उहो हिन वक़्त जे हुकूमत खे सोचणु खपे त उन्हनि जे लाइ को रिलीफ हुजे। ऐं हे रमज़ान महीनो ख़ासि करे पैकेज जो महीनो आहे। अलाह जे तरफ़ां बि हिन में केतिरा पैकेज आहिनि। मामूली इबादत में वॾा जेको आहे उन्हनि खे अजर सवाब मिलनि था, नेकियूं मिलनि थियूं। त गवर्नमेंट जे तरफ़ां काई कमी न आई आहे। अञा रेट वधी आहे, सब्ज़ियुनि जा कयो, गोश्त जा कयो, मुर्गी जो रेट कयो। जेको अॻ में 150 180 हलंदो, हाणे 250 रुपये मुर्गी जो, 400 रुपये मुर्गी पहुती आहे, 200-250 वारी। तहिड़े हिसाब सां सब्ज़ी जा, फ्रूट जा या खजूर आहिनि, खारका हिन टाइम 400 रुपये किलो। हाणे पाउ खजूर वठे थो माण्हू जो 100 रुपयो वञे थो, त ॿियूं ज़रूरतां काॾों पूरी थींदियूं। इन हिसाब सां हर को पंहिंजो वक़्तु गुज़ारे थो, रोज़ानो मज़दूरी करे पंहिंजे हिलाल जी कमाई में महिनत करे थो। अल्लाह सभिनी खे जेको आहे पंहिंजी सिहत तंदुरुस्ती बख़्श के पंहिंजे हिलाल जेको कमाए पंहिंजे बचनि जो पंहिंजो गुज़ारो करनि, इज़त जी ज़िंदगी गुज़ारनि। अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे ऐं आलमी ॾींहं जे हवाले सां बि पूरे दुनिया में मज़दूरनि खे छुटी जो ॾींहुं आहे, छुटी आहे। लेकिन पोइ बि असां जेके ताईं कम ते बीठा आहियूं ऐं कमु कयूं था पिया। ऐं तव्हां ॾिसो था मज़दूरनि जे नाले सां जेके फंड अचनि था, उहे जेके यूनियन जा अॻुवान आहिनि, जेके सरबराह आहिनि, पाण खे सरबराह चवनि था ऐं असांजो सरबराह थी करे अॻियां अचनि था। ऐं उहे त बंगला ठाहे विया, उहे त महल अॾे विया पंहिंजा, ऐं उहे त लखें किरोड़ें रुपयनि जा मालिक थी विया। लेकिन असां मज़दूर अञा बि 200 रुपये ॾियाड़ी जे करे बि परेशान आहियूं। ऐं अञा ताईं असां जेके कमायूं था पिया, असां वक़्ती हुकूमत जेको वफ़ाक़ी हुकूमत आहे, असां उन खां मुतालबो कयूं था ऐं सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था त आख़िर ही मज़दूरनि सां नाइंसाफ़ी छो आहे, आख़िर ही ज़ुल्म छो आहे, मज़दूरनि सां अवां इंसाफ़ छो नथा कयो। अवां जेके ऑफिसर करप्शन कनि था, जेके मज़दूरनि यूनियन जा जेके अॻुवान आहिनि उहे करप्शन कनि था, अवां उन्हनि खे ॻिचीअ में रसो छो नथा विझो ऐं मज़दूरनि खे इंसाफ़ अवां छो नथा ॾियारियो। मां उन्हनि खां इहो मुतालबो कंदो त मज़दूरनि सां इंसाफ़ करे उन्हनि खे जाइज़ हक़ूक़ ॾिना वञनि। बि असां ॾिसूं त मज़दूरी कयूं था, ग़रीबूं मजबूरी आहे, काॾे वञूं। न को तव्हां गवर्नमेंट तावन करे थो, ॿियो लॉकडाउन जुदा, किरोना वायरस हर महीने में असां वटि पुॻो बीठो आहे। सफ़ा मजबूर थी तबाह थी वियो। ग़रीब मिसकिन 300-400 में बि असांजो सफ़र गुज़र नथो थिए। नंढा बच्चा आहिनि, सॼो ॾींहुं अॼु आलमी ॾियाड़ो आहे, हर मज़दूर छुटी ते। असां छो न छुटी कयो आहे? छुटी कयूं त वञूं काॾे? केरु ॾींदो असांखे? गुरबत आहे, ग़रीबूं, काॾे वञूं? अॼु असांजे मज़दूरनि जो ॾींहुं आहे, कारोबार कोन्हे, सॼो ॾींहुं वांदा वेठा आहियूं। दुनिया कमाए थो, हर को सुकूननि में आहे, असां वेठा आहियूं हिते, कारोबार कोन्हे। सरकार असां सां को ताउन अहिड़ो नथो करे। असांजा हिकु कमाइण वारा, पोयों 11 खाइण वारा, या के असांखे बि पाण सां गॾु विहाए, या असां सां इमदाद करे कुझु। साईं, ॿियो असां छा चऊं? अलाह हिन वज़ीर आज़म खे आबाद करे। हेॾी महांगाई वधाई अथई जो हिकु शाम ताणी वञूं था, घर ॾे अटे जा पैसा बि पूरा कोन था थियनि। हाणे जेकी तव्हां चओ असां उहो रखंदो, या ख़ुदकुशी कयूं। मां ग़रीब ताईं 86 तारीख़ छुटी रोशनी कोई भी कार रखूं किंदे ग्रुप दी वादी
पैसा घर भी गुरबा पैसा बाद में 86 रुपये तक 6 लोग गुजारे भी चौक 2 जना वारो 6 गुजारे भी गुरब हाल दवा किंदे सा ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मज़दूर खे पघर सुकण खां पहिरियां खेसि उजूरो ॾिनो वञे। मज़दूरनि जे हक़नि लाइ जाखोड़ कंदड़ यूनियन जा अॻवान ऐं उहिदेदार कखपति मां लखपति बणिजी विया आहिनि, पर मज़दूरनि जी हालत अॼु ॾींहं ताईं न बदिली सघी आहे। पोरियत अॼु जे हिन जदीद दौर में बि तालीम ऐं सिहत समेत ज़िंदगी जे तमामु सहूलियतुनि खां महरूम बणियल आहिनि। पोरियतनि वफ़ाक़ी तोड़े सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त संदन उजरत खे वधायो वञे ऐं खेनि ज़िंदगी गुज़ारण जूं सहूलियतूं मुयसर कयूं वञनि। सो जाते हैं फुटपाथ पे अखबार बिछाकर मजदूर कभी नींद की गोली नहीं खाते। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, ॻड़ी हसन।